कर मुझे बनियो तुझे बनिया अरे दिछरा फेसबुक ते भला एकड़ा एकड़ा मानो वीडियो रखन फिल्म छिवा कार छिवा वडे यार पुट मुदा वेड़वा मुजो गालणिया मुजी बा भगी दई ए मुजा नंढड़ा बचड़ा ने किडे विदा साहब मां अकेला मुजी माई भी करे का साहब मां छाक्या अकेलो मानु मुजो गा मुजो लो दई पादर मक्या दई के मल लो दे तुजो का अवे ललुनी वा साहब 2 कलाक अरे छरा वने ने कोटिया डाडो साहब मारियो दई मां ना बनी केर वे दावे हां बाबी तुड़े कल ने गा कपे आयो चल मु कदे लुणियो ते मां भंडे मारिया मां कल आयो ए रे किया तो ते कि तेरे मालुणी है हां बमु सा वीडियो नाचा जिया मुजी बा भगी तई मां पाण अखण ना डिठो त मां मुके मारियो थई तू हे काते ताई मां भंडे मारी जे साबे कूड़ जोणी है हां हां अब कल थोड़े मां कूड़ हणाई न त मुजो पुट मु सा गडो ताने का भले पुछो ए कल डो क्रिया मां तू किया तो चईने साबे कूड़ धोणे यो किडे विंदो ही कोने रोल आयो इते ही घुमंदो आ सुबाने गोटी बनी तो को खचानो बनी तो नड़ जाए बिना साहब इयो न करे मुजा लंडड़ा बचड़ा न साहब इयो न कर मुजी माई न कर बस सुबाने गोटी बनी तो न वनी बदानी तो के बनिया का जवाब आ बन तू रुगे कूड़ा दवणी सुबाना गाडी मा मीडिया ते यो वीडियो जाराइंदो कोने छडींदो ता के ता मुजा जुल्म क्या राजा मु गरीब सा ता सुबाने मीडिया ते वीडियो जाराइंदो बाका मा मीडिया रा घुराइंदो इते काडे वीडियो ता मां ये कंदो मा मीडिया रा घुराइंदो इते ना डा जरे बनियानी तो के संभालो तू बस संभालानिया सही रखो से के सही रखो से के सही रखो से के जेतना दरिन असा ता के बुधाइंदा हलूं त हिते एक गरीब हारी सा वडे रे जुल्म कयो आहे अचो तने जा गाल बोल कयो आहे पुछो त छा हाल सही रखो से के सही रखो से के ता जा छातियो आहे केड़ो मसलो आहे रोड बंद कयो साहब मुसा एक वडे रे नाजायज जुल्म क्यो आ मुके हथ सा मारा है मुजी बनी खसिया मुजा बच्चा बेघर क्या ने माने करे ते धाड़ो आवा जेस ताई मुके मुजी बनी न मिलंदी तेस ताई मा रोड खाली न कंदो सरकार केड़ी अपील तो करी मां सरकार का या अपील तो क्या त मुके पानी बनी मोटा दे जे अगर बनी मुके न मोटी मिली मा कोर्ट में केस दाखिल कंदो मां वडे रे मटर खाना ते कोस केस कंदो ए लोंग ते केस कंदो छो त ने बिनी मिली करे मु गरीब का बनी खसिया मां गरीब हाने बियो कमकार भी न तो करे सका छो त मुजी वडे रे बा भंजरा या लोंग का गाल बोल कई दी असा इन जो चवणा है त सरकार का अपील है त असा के पाजी बनी मोटा मिले कैमरामैन जामन दा गड फारूक कंडिया चाचो आचरो ओले सरे पुलिस से भाई दे जाई बुधा रे हां लोगे तू भनी ता You're such a fucking hoe. I love it. I know you like it more. I love it. Fuck you around. Private, she's a whore. I know she like it. Fire like a ladder on a pussy, golden blessing. Why she did it? 'Cause she lying. All we do here is so discreet. You ask me, I know nothing. She's jumping on my dick. I know she like it 'cause she बच्चा रे सब पुलिस हम के मारे दी ए मारा तू वने ना बॉस मार तू जमाना त करा रे सब कोशिश कर ये किया करे बच्चा रे बाहु जो बधाई मुके राजो मारे वठा वडेरा वरी आयो या वरी बनी खसराइंदो या बा अब असा गलती थी या
हाणे ठा था क्यों तो के बनी पंहिंजी वापसि था ॾियूं असां हमरा के छॾरा लोंगा के मुंहिंजे मुंचे के छॾरा बाबा मां न खणंदो त मूंखे अहिड़ी बनी न खपे तव्हां वरी ॿीहर मूंखे पादर कुझु हणाईंदो बि न थींदो बसि मुंहिंजे मुंचे के छॾरा तोखे 10 हिजरे पोइ पंहिंजा वापसि था ॾियूं हलंदा मां पंहिंजे केस तां हथु खणा थो पर जे ॿीहर अहिड़ी मूंसां नाजाइज़ी थी त पोइ मां मथे शीशा कोरट ते ईंदुसि हुते मां कैंची कटाईंदुसि वञी सही आहे बसि तूं ठा था कयूं बसि फ़ैसिलो था कयूं हा भले फ़ैसिलो कयो मां राज़ी आहियां वाह जीअं तव्हां चवंदो तीअं थींदो तव्हां सही आहे। असांजा वॾा हो बसि सही आहे ॻाल्हाए जिते असां केस तां हथु खयूं बसि असां हमरा वठी अचेसि मां ॻाल्हायां थो सही आहे हलो हा सूबेदार हा बसि मूं केस तां हथु खयो आहे बसि तूं इहो हिननि जो हमरा वठी अचु हिते पेश करे हिते साहब वेठो आहे हिते आयो आहे हल बसि तूं अचु सही आहे सही आहे ठीकु आहे कीअं भला में छॾींदो को ॾाढो को ज़ोर न ज़बरदस्ती साहब बसि मां पंहिंजे दिलों बसि साहबनि जो माफ़ कयो बसि असां हाणे ठहूं था बसि मां हिन केस तां हथु खणा थो बसि तव्हां छॾियो हिनखे को ज़ोर ज़बरदस्ती न कई अथई तो न कुझु बि न आहे बसि असांखे हमरा खपे हिन सां असां जेको ॾींदो बसि ईअं कंदा आहियूं ॿुधाए त हिनखे वठी छॾियां न हिन साहब छॾियो अथई मुंहिंजो मुंची आहे हिन सां हिनखे कुझु कयो त कोन अथव न न कुझु कोन कयो बसि हाणे ठही वञो पंहिंजा पाण में इहो बसि थींदा वेंदा आहिनि चोट झगड़ा असांजे सभिनी ज़मीनदारनि लाइ जेके पंहिंजनि चमचनि जे चवण ते हरण खां ॿनियूं था खसनि उन्हनि खे दरपदर था कनि अस्सलाम वालेकुम